डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदो। अॼु असां हल कंदासीं एक्सरसाइज 2.2 क्वेश्चन नंबर पहिरियों आहे, चए थो व्हाट इज़ सम ऑफ लार्जेस्ट नंबर ऑफ 6 डिजिट एंड स्मॉलेस्ट नंबर ऑफ 7 डिजिट। चए थो व्हाट इज़ सम जोड़ छा थींदो वॾे खां वॾो 6 अंगी अदद ऐं नंढे खां नंढो 7 अंगी अदद। हाणे ॾिसो इन्हनि जो मां सिंपल में तव्हांखे ईअं सम्झाईंदो हलां। जॾहिं ॻाल्हि अचे नंढे खां नंढो हिकु अंगी अदद, तव्हां सिंपल में हिकु दफ़ो हिकु लिखंदव। जेकॾहिं नंढे खां नंढो ॿिए अंगी अदद अचे त हिकु लिखी प्लस में ज़ीरो ॾींदुसि। जेकॾहिं टे अंगी अदद थो अचे हिकु लिखी प्लस में बक़ाया छा ॾींदुसि, ज़ीरो, माना उतरारे ॿिया ज़ीरो ॾींदुसि। जेकॾहिं पंज अंगी अदद थो अचे नंढे खां नंढो, हिकु लिखी 4 दफ़ा ज़ीरो ॾींदुसि। क्लियर आहे। जॾहिं ॻाल्हि अचे वॾो माना वॾे खां वॾो हिकु अंगी अदद, तव्हां सिंपल में हिकु दफ़ो नव लिखो। वॾे खां वॾो ॿिए अंगी अदद अचे 2 दफ़ा नव लिखो। जेतिरो अंगी चवे ओतिरा दफ़ा तव्हांखे नव लिखणा आहिनि। हाणे ॾिसो इन्हनि जो जोड़ छा थींदो। पहिरियों घणो छा पियो अचे, वॾे खां वॾो घणा 6 अंगी अदद, 6 दफ़ा मां नव लिखिया आहिनि। नंढे खां नंढो 7 अंगी अदद, ठीकु आहे न। स्मॉलेस्ट नंबर ऑफ 7 डिजिट, 6 ज़ीरो ॾिनाथीमांसि ऐं हिकिड़ो हिकु, ठीकु आहे। हीअ जोड़ कंदासीं, साॻा ई नव लही ईंदा 6 दफ़ा ऐं आॾो हिकु लही ईंदो। कामा ॾींदासीं त माना मिलियन्स में टिनि खां पोइ कामा ॾींदासीं, मिलियन्स में अची वेंदो, माना 1,999,999। क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 2 जी रीडिंग कंदा हलूं। पॉपुलेशन ऑफ विलेज इज़ 2700। चए थो कंहिं ॻोठ जी जेका आबादी आहे उहा 2700 आहे। इफ़ 170 आर मेन, माना 1070 छा आहिनि मर्दनि, एंड 915 आर वोमेन, ऐं 915 जेके औरतूं आहिनि। फाइंड दी नंबर ऑफ चिल्ड्रन्स, त ॿारनि जो तइदादु लहो। ॾिसो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, पॉपुलेशन माना चइबो आहे आबादीअ खे। आबादीअ में माना ॿार बि हूंदा आहिनि, औरतूं बि हूंदियूं आहिनि ऐं मर्द बि हूंदा आहिनि। हाणे ॾिसो पॉपुलेशन टोटल घणी मिलियल आहे 2700। नंबर ऑफ मेन्स, मर्दनि जो तइदादु घणो आहे 1070। नंबर ऑफ वोमेन्स, औरतुनि जो तइदादु घणो आहे 915। हाणे ॾिसो हीअ ॿ जोड़ कंदासीं, टोटल मां हीअ कट कंदासीं त पोइ असांखे नंबर ऑफ चिल्ड्रन्स ॿारनि जो तइदादु मिली वेंदो। हीअ जोड़ कयूं, हे 5, हे थिया 8, ही 9, 1, माना 1985 रुपया 85। इहो छा आहे, मर्दनि ऐं औरतुनि जो तइदादु। हाणे टोटल आबादीअ मां इहो कट कंदासीं। टोटल आबादी घणी आहे 2700 रुपया। उन मां मर्दनि ऐं औरतुनि जो तइदादु घणो आहे 1985। हे 5, 1 हेॾां वियो, हिते थी विया 9, 1, हिते 7, हे 0, ठीकु आहे नी। बाक़ी नंबर ऑफ चिल्ड्रन्स ॿारनि जो तइदादु घणो ईंदो 715। क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 3 बि अहिड़े तरीक़े जो आहे। आरफ डिपॉजिट 45,800 in his bank account. After a month he withdraw 3,500 from it. चए थो आरफ पंहिंजे बैंक जे अकाउंट में 45,800 रुपया जमो कराया। हिकु महीने खां पोइ 3,500 रुपया उन मां छा कया, कढराया। त चए थो हाउ मच मनी वार लेफ्ट इन हिज अकाउंट, हिन जे अकाउंट में बाक़ी घणा बचा। सिंपल में तव्हांखे कट करणी आहे, छो टोटल ई अथसि, उन मां ही कट कंदो, तव्हांखे पोइ टोटल लिखंदो, ये बकाया अथसि। ठीकु आहे नी। क्वेश्चन नंबर अहिड़ी तरीक़े सां चौथों ॾिसो। काशिफ हैड 82,000 rupees. He gave Rs 6,500 to his wife. माना टोटल काशिफ वटि घणा आहिनि 82,000 आहे। घरवारीअ खे घणा ॾिनई 6,500, ऐं हीअ जेके आहिनि हीअ पंहिंजे पुट खे ॾिनई 10,550 रुपया, ऐं धीउ खे घणा ॾिनई 15,335 रुपया। चए थो हाउ मच मनी वार लेफ्ट विथ हिम, चए थो बकाया हिन वटि घणा बचा। जीअं मथियों तव्हांखे मां ॿियो नंबर सम्झायुमि। हाणे टोटल घणा अथसि 82,000 अथसि। हीअ जेके ॾिना जेके ॾिना इहे पाण में जोड़ करे पोइ 82,000 में कट कंदासीं, पोइ चवंदासीं बाक़ी हिन वटि हेतिरा बचा। ठीकु आहे। हे सिंपल आहे, तव्हां सिंपल में करे सघोसि, त हिन में का डिफिकल्टी कोन्हे। उन खां पोइ आहे क्वेश्चन जेके बकाया आहिनि उहे हिन प्रॉपर्टी सां रिलेटेड आहिनि। माना असां वटि 2 प्रॉपर्टियूं आहिनि हिन क्लास 6 साल, हिकिड़ी कम्यूटेटिव, ॿी एसोसिएट। कम्यूटेटिव लफ़्ज़ अचे त सम्झी वञो त मटा सटा रिकासत, इहा सिर्फ़ु 2 नंबर्स जे विच में थींदी आहे। माना 3 नंबर्स हूंदा त उते एसोसिएट प्रॉपर्टी हूंदी। हिन खे सिंधीअ में चइबो आहे मटा सटा रिकासत। प्रॉपर्टी बि चइबो आहे, ला बि चइबो आहे अंग्रेजीअ में।
मटा सटा वारी ख़ासियत तव्हांखे ॾिसो असांखे बेसिक ऑपरेशन्स घणा आहिनि 4 आहिनि। सिर्फ़ु हीअ जोड़ ऐं ज़रब में थींदी आहे, बक़ाया के ॿियनि अमलनि में माना वंड ऐं कट में हीअ न थींदी आहे। हीअ मटा सटा वारी ख़ासियत कीअं, मसलन सिर्फ़ु तव्हां 2 नंबर खणो जेकॾहिं जोड़े जे हिसाब सां थो कयां त चए थो 4 + 3 बराबरि आहे 3 + 4। हिन जो मक़सदु आहे चेन में असां 3 जोड़ था कयूं, हिन जो मक़सदु इहो आहे त टिनि में वरी असां 4 जोड़ था कयूं। बाय असां हिकिड़ी साइड खणो, सपोज़ हीअ था खणो, बाय टेकिंग लेफ्ट हैंड साइड, खाॿो पासो खणो, कहिड़ो आहे 4 + 3। चेन में 3 जोड़ कंदासीं, जवाबु घणो ईंदो 7। 9 माना हाणी बाय टेकिंग राइट हैंड साइड, साॼो पासो हाणे खणो, साॼो पासो कहिड़ो आहे हीअ 3 + 4, 3 में 4 जोड़ कंदासीं त जवाबु घणो ईंदो 7 ईंदो। हिन प्रॉपर्टीअ जो मक़सदु इहो आहे त अददनि जूं जॻहियूं मटाइण सां जवाब ते असरु नथो पए, माना जवाबु हमेशह साॻियो ईंदो। तव्हांजी मर्ज़ी आहे चेन में 3 जोड़ कयो या 3 में छा कयो 4 जोड़ कयो। इहा कहिड़ी प्रॉपर्टी ॿुधाईंदी आहे, कम्यूटेटिव, माना हिन जे जवाब जे माना सिहत ते असरु न पवंदो, ठीकु आहे न। हिन खे सिंधीअ में चइबो आहे मटा सटा वारी ख़ासियत। ऐं ज़रब में इहा साॻी प्रॉपर्टी असां करे था सघूं। ज़रब में हीअं लिखंदासीं 3 × 4 बराबरि थींदो 4 × 3। तव्हांजी मर्ज़ी आहे, अगला हीउ पासो छॾायो, बाय टेकिंग लिखंदो राइट हैंड साइड या लेफ्ट हैंड साइड, जेको तव्हां खणो। मां ही थो खणा 3 × 4, टिकियो खोड़ो 4 दफ़ा, 4 टिकी 12। आओ हाणे कहिड़ी खणंदव, राइट हैंड साइड, चौंक जो खोड़ो 3 दफ़ा, 3 चौंक 12। ॾिसो हेॾे बि जवाबु घणो आयो 12, हेॾे बि 12 आहे। आख़िर में हेॾे तव्हांखे ही रेफरेंस ॾियणो आहे, हैंस प्रूव्ड। हैंस प्रूव्ड माना जॾहिं इहो साबित थियो त लेफ्ट हैंड साइड बराबरि आहे राइट हैंड साइड जी। क्लियर आहे। हिन में बि तव्हां ईअं लिखंदव हैंस प्रूव्ड लेफ्ट हैंड साइड बराबरि आहे राइट हैंड साइड। इन जो मक़सदु आहे त साॼो पासो बराबरि आहे खाॿे पासे जी। क्लियर आहे। हाणे ॾिसो एसोसिएट लॉ बि चइबो आहे, प्रॉपर्टी बि चइबो आहे। हीअ बि असांजी जेका आहे माना जोड़ ऐं ज़रब जे ॿिन्ही जे लिहाज़ खां, माना छा में थींदी आहे,